पर यार हीरोइन जो टाइम तो कोने मूं फिलहाल पप्पा के भी शादी का टारे छॾियो आहे पर सना जी शादी ते छा थींदो मां कुछ न चुकी सघां 10-15 सालन खां पोइ बि त औलाद थी सघे थी न छा तेज़ ताणी माण्हू 2-3 शादियूं कंदा आहिनि इहा ॻाल्हि तूं अंकल खे छो नथूं सम्झाईं अता 2-3 ॾींहंनि खां आराम तो नाहे कयो लॻे थो त दिलि भरिजी वई अथसि अता माशाअल्लाह माशाअल्लाह नालो त ईअं पई वठीसि ॼण मामे जो पुटु हुजे अता मोहम्मद खां बि उन्हनि जे महिमाननि जी लिस्ट वरितई हाँ अंकल सां फोन ते राब्तो थियो चई त सिर्फ़ फैमिली मेंबर्स शरीक थींदा अॼोकी राति मुंहिंजे लाइ कंहिं क़यामत खां घटि न आहे तूं इस्लामाबाद वापसि हली वञ तुंहिंजी टिकट बि ओके आहे न आपी मां इस्लामाबाद कोन वेंदसि हिते ई रहंदसि पर हिन घर में न पापा वारनि जो फ्लैट आहे न उते सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो